आराम कराए नबी से फरमायो भीड़ो दींदस जो बई पासे पाण में मिली भुल थी आहे तव्हांखे त धरती असांजी माउ आहे सो असांखे थञ प्यारींदी अंदरि वेंदासीं जेकॾहिं चाहियो था त क़ब्र जन्नत जो बाग बणिजे धरती अम्मा वांगुरु प्यार करे त पोइ धरतीअ जे मथां अलाह जी नाफ़रमानी न कयो ज़ुल्म न कयो दुआ कयो अल्लाह उन्हनि खे हिदायत करे जेकॾहिं हज़रत अबू बकर हज़रत उमर मुसलमान कोन हा त पोइ उन्हनि खे नबी साईं जे रोज़े में नबी साईं जे भाकुर में छो सुम्हारियो वियो छा उन वक़्त में हज़रत अली साईं कोन हो छा मां तव्हां खां पुछां थो हज़रत अली साईं हुयो या कोन हो हल ठीकु आहे भला उन वक़्त में हज़रत अली साईं खे ताक़त न हुई भला 4.5 साल हज़रत अली साईं जी हुकूमत हुई या कान हुई भला पंहिंजे हुकूमत के दौरान हज़रत अबू बकर हज़रत उमर के नबी साईं जे रोज़े में कढराया ईरान वारा था चवंदा असां मके मदीने ते काबिज़ थींदासीं अबू बकर उमर के नबी साईं जे रोज़े में कढंदासीं हज़रत अली साईं छो न कढे समझो था कि कोन था समझो छो कढे हज़रत अली साईं त नबी साईं जी ज़ुबान मुबारक मां ये लफ़्ज़ ॿुधा एक दफे नबी साईं जे सजे पासे नो अबू बकर सिद्दीक बीठो खबे पासे नो हज़रत उमर बीठो नबी साईं जो सजो हथ सिद्दीक जे कुल्हे ते हो खबो हथ उमर फारूक जे कुल्हे ते हो पाण हिकिड़ो तारीख़ी ऐलान फरमायो हा कज़ा नुबअस यौमल क़ियामा फरमायो क़यामत जे ॾींहुं असां ईअं उथंदासीं जीअं हाणे बीठा आहियूं हेॾो अबू बकर हूंदो हेॾो उमर हूंदो विच में तव्हांजो मोहम्मद हूंदो हज़रत अली साईं त नबी साईं जे ज़ुबान मुबारक मां उहे लफ़्ज़ बि ॿुधा नबी साईं फरमायो त इंसान जॾहिं मरी वेंदो आहे त मरण खां बाद जिथे दफ़न थिए सम्झो त मिटी उतां इंसान जे दुन में मिटी पियल आहे मरण खां बाद जिथे दफ़न थिए सम्झो त मिटी उतां जी मिन्हा खलकनाकुम वफीहा नुईदुकुम वमिन्हा नुखरिजुकुम तारतन उखरा रब फरमायो जा मिट्टी मां तव्हांखे पैदा कयो आहे वरी साॻी मिट्टी में तव्हांखे मोटाईंदासीं वरी साॻी मिट्टी मां क़यामत जे ॾींहुं तव्हांखे उथारींदासीं जेकर को गॾाणनि जे कब्रिस्तान में दफ़न थिए सम्झो त मिट्टी हितां जी जेकर को खानपुर जे कब्रिस्तान में दफ़न थिए सम्झो त मिट्टी उतां जी जेकर को बकी जे कब्रिस्तान में दफ़न थिए सम्झो त मिट्टी उतां जी जेकर को हिंदुस्तान ईरान जे कब्रिस्तान में दफ़न थिए सम्झो त मिट्टी हितां जी पर हज़रत अबू बकर हज़रत उमर मक्के खां हिजरत करे शाम जा सफ़र करे ग़ज़वे तबूक खां थींदा ओहदई हुनैन खां थींदा अॼु नबी साईं जे रोज़े मुबारक में नबी साईं जे भाकुर में अची सुमन सम्झो त मिट्टी हितां जी ऐं हज़रत अबू बकर हिते पंहिंजे मर्ज़ी सां सुतो आहे शाह फ़हद खे जा मिलंदी नबी साईं जे रोज़े मुबारक में शाह अब्दुल्ला खे मिली भला उहे चवनि हा नी नबी साईं जे रोज़े मुबारक कुशादो करे बादशाह नबी साईं जे रोज़े मुबारक में जाइ उनखे मिलंदी जंहिंजे लाइ अल्लाह ई अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो हूंदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आख़िरी वक़्त में वसीयत थो करे हज़रत अली साईं खे सोना अली जॾहिं मां मरी वञा त मूंखे गुस्ल तूं कराइजां छो त मां चाहियां थो त जेके हथड़ा मुबारक मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म खे लॻा उहे साॻा हथड़ा सिद्दीक़ जे जिस्म खे लॻा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे गुस्ल कराइण वारो केरु हज़रत अली साईं अम्मा फातिमा जी तैमारदारी करण वारी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी अस्मा बिन्त उमैस वरी अम्मा फातिमा वफ़ात करे वई नी
हज़रत अबू बकर सिद्दीक़ वफ़ात करे हो तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी जेका अस्मा बिन्त उमैस हज़रत अली से उन सां शादी कई, हज़रत अली से उन सां शादी कई। मोहम्मद बिन अबू बकर जेको हुयो वो खणी आई अस्मा बिन्त उमैस हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी। वो हज़रत हसन हज़रत हुसैन उन्हनि जी तरबियत परवरिश पालना हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी उहा घरवारी अस्मा बिन्त उमैस जैसा बाद में हज़रत अली से निकाह कयो, उन्हनि जी तरबियत उन्हें कई, ख़िदमत उन्हनि जी उन्हें कई, पालना उन्हनि जी कंहिं कई आहे अस्मा बिन्त उमैस जो। मां तव्हां खां पुछां थो या दुश्मनी हुई या मोहब्बत हुई? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो मुखे गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो पढ़ी मुझो जनाज़ो अचे नबी से जे रोज़े मुबारक जे दर ते रखजो, उते सलात सलाम पढ़ी करे अर्ज़ कजो सही तव्हांजो यार तव्हांजो मुहिब अज जनाज़े जी सूरत में तव्हांजे दर ते आयो आ। हज़रत अली से के तो फरमाए उन वक्त में जेकर मुखे इजाज़त मिले तो इते दफन कजो वरना तो जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में सुमारे छजो। उदो मुसलमानो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं वफ़ात करे वियो उनखे गुस्ल दिनो वियो, कफन दिनो वियो, जनाज़े जी नमाज़ पढ़ाई वई। सिद्दीक़ जो जनाज़ो नबी से जे रोज़े मुबारक जे ॿाहिरां रखियो हुयो। सहाबा फरमाईंदा असां सलात सलाम पढ़ूं पिया, असां अर्ज़ कयोसीं साईं तव्हांजो यार तव्हांजे दरवाज़े ते आयो आहे त दरवाज़ो बिना दरबान जे खुली पियो। रोज़े रसूल मां आवाज़ आयो अदखिलुल हबीब इलल हबीब ज़म्मुल हबीब इलल हबीब। दोस्त के पंहिंजे दोस्त सां गॾु मिलायो, आशिक के पंहिंजे महबूब सां गॾु रखो, मुहिब के पंहिंजे महबूब सां गॾु रखो, छो त यार के पंहिंजे यार जो इंतज़ार आहे। क़यामत ताईं जेका रहमत नबी से जे रोज़े मुबारक ते वसे थी उहा साॻी रहमत हज़रत अबू बकर हज़रत उमर ते भी वसे। हज़रत उमर फारूक जॾहिं 28 या 29 ज़ुल्हज ते नबी से जे मुसल्ले ते मस्जिद नबी में फजर जी नमाज में ज़ख्मी थी पियो आहे। ईरान जो हिकिड़ो मजूसी हुयो अबू लोलो, अबू लोलो हुनजो लोलो हुनजे धीउ जो नालो हो शायदि, अबू लोलो हुनजी कुनियत ई फेरोज़ हुनजो नालो। ई बदमाश ईंदा न ईरान में फेरोज़ी मुंडी वठी ईंदा, फेरोज़ी बुढ़ो तोहफ़े में अचे ॾींदा आहिनि वरी सुननि खे, सुनी बि वरी चुमी पाईंदा आहिनि। सुभान अल्लाह, फेरोज़ी मुंडी मिली आहे। फेरोज़ उहो हुयो हज़रत उमर से जो कातिल मजूसी। असां वरी उहा फेरोज़ी मुंडी पाईंदासीं, फेरोज़ी बुढ़ा हुए रखी छॾींदासीं। हज़रत उमर जे दुश्मन जे कतार में मुफ़्त में त वञी बीहो। बिन खंजरनि सां ओचितो हज़रत उमर साईं ते, छो त फजर जी नमाज़ में हूंदा ई सवेल पढ़ंदा आहिनि हुते, ओचितो हमिलो कई, ज़हर उन्हनि खे हणी आयो। हज़रत उमर साईं सख़्तु ज़ख्मी थी पियो। हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे चई त पुट नमाज़ तूं पढ़ा, उन नमाज़ बकाया पूरी कराई। बस हज़रत उमर साईं फरमायो केरु हुयो? उन मजूसी पंहिंजो पाण खे क़त्ल कयो। इन मां मालूम थियो त हज़रत उमर जो जेको दुश्मन आहे उहो क़यामत ताईं पंहिंजो पाण खे मारींदो। मुस्लमान त कोन हो, चयो साईं मजूसी आहे, ग़ुलाम आहे फलाम। हज़रत उमर साईं अलाह जो शुक्र अदा कयो, या अल्लाह तुंहिंजी महिरबानी आहे जो मुंहिंजे खून में कंहिं मुस्लमान जो हथ न। एॾी वॾी ॻाल्हि थी। 22.5 लख मुरबा मैल ते हुनजी हुकूमत हुई, पर मदीने में इहो दुश्मन कीअं पहुतो? बसि इहो हज़रत उमर जी दुआ हुई। मके खां वापसि मोटे पियो, पोइ रात जे वक़्त में हज़रत उमर साईं रब खां दुआ घुरी, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजल क़बरी फी बलद हबीबिक। या अल्लाह हाणे मुंहिंजी ॾाढी अच्छी थी वई आहे, बसि हाणे मुंहिंजे ज़िंदगी जूं ॿ ख़्वाहिशूं आहिनि। या अल्लाह मां त उठनि जो धनार हुयुसि, मूंखे त उठ चाढ़ण बि ॾांहुं कोन ईंदा।
बाबो मार दींदो त सभिनी जा उठ ड्रव करे आया तोखे उठ चारण भी ॾा नथा अचनि पर या अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामी जे करे तो मूंखे 22 लख मुरबा मैल जो हाकिम कयो 25 लख मुरबा मैल ते मुंहिंजे दुरे जो रोब आहे या अल्लाह हाणे मुंहिंजो आख़िरी अंगल आहे त मूंखे मौत ॾे त शहादत जो मौत ॾे मुंहिंजी क़ब्र हुजे त तुंहिंजे महबूब जे शहर में हुजे यो अंगल कयो हज़रत उमर जे अंगल खे रब क़बूल कयो रब फरमायो उमर तो त दुआ घुरिया त मूंखे शहादत जो मौत मिले शहादत तोखे ॾियां थो पर वुज़ू जी हालत में मस्जिद नबी में पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे मुसल्ले ते नमाज़ में तोखे शहादत थो ॾियां हल क़यामत ताईं छा यादि कंदे ॿियो अंगल कहिड़ो कई वजल क़बरी फी बलद हबीबिक या अल्लाह मुंहिंजी क़ब्र हुजे त तुंहिंजे महबूब जे शहर में हुजे हज़रत उमर खे जेकॾहिं उहद जे शहीदनि सां गॾु दफ़न कजे हा तॾहिं बि उन जी दुआ क़बूल हुई बकी जे क़ब्रस्तान में उनखे दफ़न कजे हा तॾहिं बि उन जी दुआ क़बूल हुई मदीने में कंहिं जबल ते उन जी मज़ार ठाहिजे हा तॾहिं बि उन जी दुआ क़बूल हुई पर रब फरमायो उमर तो त दुआ घुरी आहे त मुंहिंजी क़ब्र महबूब जे शहर में हुजे शहर त पंहिंजी जाते पर पंहिंजे महबूब जे रोज़े में पंहिंजे महबूब जे भाकुर में क़यामत ताईं सुम्हारे थो छॾे हल छा यादि करे उमेद को वधीक रब ॾेई छॾियसि पोइ हज़रत उमर साईं पंहिंजे पुट हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे चयो पुट अम्मा खां इजाज़त वठी आहे ज़ख़्मी थी पियो नी पोइ पुट खे चयईं अम्मा आशा खां इजाज़त वठी आहे त उमर थो चवे ईअं न चइजांसि त अमीरुल मोमिनीन थो चवे सभु चयो सुभान हज़रत उमर पंहिंजे पुट खे चयो अम्मा खे ईअं न चइजां त अमीरुल मोमिनीन थो चवे अम्मा खे चइजां उमर थो चवे त मूंखे बि नबी साईं जे रोज़े मुबारक में जाइ ॾिनी वञे मां तव्हां खां पुछां थो कंहिंजी दिलि न चवंदी जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो ईमान आहे उहो त राति ॾींहुं इहो पियो थो दुआऊं घुरे त मुंहिंजो मौत थिए त मदीने में थिए मां दफ़न थियां त बकी जे क़ब्रस्तान में दफ़न थियां क़यामत जे ॾींहुं उथां त पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे पाड़े में उथां हर कंहिंजी ख़्वाहिश आहे या न हज़रत उमर जी बि इहा ख़्वाहिश हुई पुट खे चई अम्मा खे चयो त उमर थो चवे त मूंखे हिते साईं जन जे रोज़े मुबारक में जॻह ॾिनी वञे हज़रत अब्दुल्ला बिन उमर आयो अम्मा खे जी चई अम्मा मुंहिंजो अबो उमर थो चवे त मूंखे हिते साईं जन जे रोज़े मुबारक में जाइ ॾिनी वञे फबकत आयशा अम्मा आशा रोई ॾिनो चई पुट या जाइ त मां पंहिंजे लाइ रखी हुई पर उमर मुंहिंजे महबूब जी मुराद आहे उमर चवे थो मां राज़ी आहियां हज़रत अब्दुल्ला बिन उमर भजंदो आयो हज़रत उमर की चई अबशिर अबशिर या अबा अज़नत उम्मी बाबा मुबारक हुजई बाबा मुबारक हुजई अज़नत उम्मी अम्मा इजाज़त ॾेई छॾी अम्मा इजाज़त ॾेई छॾी हज़रत उमर फरमायो पुट अम्मा त इजाज़त ॾिनी आहे पर मथां सुभाणे को दुश्मन चवे त उमर जी हुकूमत हुई 22 लख मुरबा मैल जो हाकिम हुयो तंहिंजे करे डंडे जे ज़ोर ते हुकूमत जे ज़ोर ते ज़ोरीअ उनखे नबी साईं जे रोज़े में रखियो हुयो ऐं दुश्मन चवे थो या कोन थो चवे वाह उमर तुंहिंजी सोच इन जे करे हज़रत उमर फरमायो जॾहिं मां मरी वञा मूंखे गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो पढ़ी पोइ नबी साईं जे रोज़े मुबारक जे दर ते हली रखिजो उन वक़्त में मुंहिंजी हुकूमत कान हूंदी उन वक़्त में इजाज़त वठिजो जेकॾहिं इजाज़त मिले त हिते दफ़न कजो वरन त जन्नतुल बकी जे क़ब्रस्तान में दफ़न करे छॾिजो ऐं यादि रखो मुसलमानो हज़रत उमर जॾहिं दुनिया जो जान छॾियो आहे हज़रत उमर खे बि गुस्ल करण वारो सोनो अली अथव कफन पाराइण जनाज़ो हज़रत उमर जो नबी साईं जे रोज़े मुबारक ते दर ते रखियो वियो साहबा फरमाइनि था हिकिड़ो शख़्स सिफ़ुनि खे चीरींदो मुसलमाननि खे परे कंदो
हज़रत उमर जे जनाज़े जे मथों आयो। जनाज़े त कफन जी चादर के हटाए पेशानीअ के चुमी ॾेई करे दुआ पियो घुरे, अल्लाहुम्मा नव्विर कब्र उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह। या अल्लाह उमर जे कब्र के रोशन कजां, छो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे रोशन कयो आहे। या अल्लाह उमर जा ॿई जहान आबाद कर, छो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे आबाद कयो आहे। हज़रत उमर जे दौरे हुकूमत में 900 जामे मस्जिदूं तैयार थियूं, 4000 नंढियूं मस्जिदूं तैयार थियूं। हर मस्जिद में पानी जो बंदोबस्त कयो वियो, हर मस्जिद में रोशनी जो बंदोबस्त कयो वियो, हर मस्जिद में दर्स ॾियण वारो आलिम मुक़रर कयो वियो, हर मस्जिद में रमज़ान में तरावी बा जमात जो बंदोबस्त कयो वियो। वाह उमर, मां तुंहिंजे कदमनि तो कुर्बान वञा। असांजा हाकिम अयाशी जा पार्क ठहिराईंदा, हा फलाही इदारा ठहिराईंदा, पर वाह उमर तुंहिंजे कदमनि तो मां कुर्बान वञा जो तूं पंहिंजे दौरे हुकूमत में 900 जामे मस्जिदूं 4000 नंढियूं मस्जिदूं तामीर कराए। दुआ पियो करे, अल्लाहुम्मा नव्विर कब्र उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह। या अल्लाह उमर जे कब्र के रोशन कर, छो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे रोशन कयो आहे। ऐं यादि रखो मुसलमानो, इहो आख़िरी वक़्त में हज़रत उमर जे पेशानी के चुमी ॾेई करे या दुआ घुरण वारो हज़रत उस्मान को न हो, तला या ज़ुबैर को न हो, साद या सईद को न हुयो, अबू हुरैरा या अब्दुर्रहमान बिन औफ को न हुयो। इहो आख़िरी वक़्त में हज़रत उमर जे पेशानी के चुमी ॾेई करे या दुआ घुरण वारो मुंहिंजे सोने हसन ऐं हुसैन जो बाबो अली उल मुर्तज़ा हो। हज़रत अली से पचागली में दुआऊं पियो थो घुरे, या अल्लाह हिन जवान जा ॿई जहान आबाद कर, जो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे आबाद कयो। ऐं अॼु हज़रत अली से जो हुबदार हज़रत उमर जो नालो थो ॿुधे त पेट में वलोटो थो पए। छो? उन्हें हुकूमत की जरूरत हुई, बंगला ठहराया। मां तव्हां खां पुछां तो उन वक्त में खिलाफत इं ही जी तरीए ते टांडा खिलाफत जो यो मतलब थोड़े हो तो मिल्कियत ठायो, दुनिया ठायो, पैसो ठायो। कड़ो बंगलो हुयो हज़रत उमर फारूक जो मक्के मदीने, घणा हज़ार एकड़ जमीन ठाई। कड़ो ताजमहल हुयो हज़रत उमर जो या हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मक्के में, जो उन्हें इल्जाम था वो टक्कर ज़ोरिया हुकूमत में वेही रहा। वो अजो के दौर जे मिनिस्टर वांगुरु आहे, वज़ीर सरदार। हज़रत उमर साईं आख़िरी वक़्त में अल्लाह अकबर मस्जिद नबी जे मेंबर ते चए थो, जेकर मुझे दौरे हुकूमत में इराक जे फुरात नदी ते को कुत्तो बुखई उन ते मरियो, उमर उन जो भी हिसाब ॾिनो। मुसलमानों कुछ सोचो तो सही, जेको कुत्ते जी बुखई उन बर्दाश्त न थो करे, यो अली साईं जे बच्चन के तकलीफ़ दींदो। आखिरी हज़रत उमर साईं मदीने जो गश्त पियो करे, रात जो वक्त हुयो। गश्त कंदे कंदे ॾिठई त हिकिड़े घर मां नंढड़नि ॿारनि जे रोअण जो आवाज़ पियो अचे। हज़रत उमर दरवाज़ो खड़कायो, चई अम्मा बच्चन के माठ करायो, पाड़े वारनि जी निंड न फिटायो। ये लफ़्ज़ चई हलियो वियो, वरी वापसि मोटियो, साॻो ॿार रोन पिया। हज़रत उमर फरमायो, अम्मा बचड़नि खे का शइ ॾियो, इन्हनि खे निंड करायो, पाड़े वारनि जी निंड थी फिटे। इन मां मालूम थियो त पाड़े वारनि जो केॾो ख़्यालु कयो। आराम जे वक़्त में, निंड जे वक़्त में वॾे आवाज़ सां राति जो ॻाल्हाइण जी त इजाज़त न आहे, टीवी ऐं ड्रामनि ॾिसण जी त इजाज़त न आहे, राग हलाइण जी त इजाज़त कान अथव, पर आराम जे वक़्त में वॾे आवाज़ सां पंहिंजे घर में राति जो कंहिं मौलवी जो वाइज़ बि न हलायो, कंहिं नात ख़्वान जी नात बि न हलायो,
कारी साहब जी किरायत भी वॾे आवाज़ न हलायो मथां पाड़े वारनि खे तकलीफ़ पहुचे सवाब जे बजा गुनाह थींदो। असांजा के वरी सूफ़ी अञा राति जो 4 थींदा त लौड खोले अचे ज़िक्र कंदा लौड ही साईं सवाब पिया कमाए। बाबा तव्हांखे ज़िक्र कयो आहे त मस्जिद जी कुंड में आस्ते तव्हां ज़िक्र कयो। असांजो हिकु बिरेवली हुयो दोस्त पोइ बिल्डर हुयो पोइ जेके कालून ठाहे त वरी मस्जिद वरी देवबंदनि खे ॾे बिरेवलियुनि चयोसि अरे तूं बिरेवली असांखे मस्जिदूं नथो ॾीं मस्जिदूं वरी देवबंदनि खे थो ॾीं चई तव्हांखे मस्जिद मां ॾींदुसि त पाड़े वारनि जी ज़िंदगी तव्हां ज़ाहिर कंदो। कॾहिं यारी कॾहिं ॿारी न तूं पिया हलाईंदव लाउडनि में वॾे आवाज़ सां ज़िक्र पिया कंदव राति जो पाड़े वारा मूंखे पिटींदा तंहिंजे करे आहियां बिरेली पर मस्जिद देवबंदनि खे ॾींदुसि छो त पाड़े वारा उन्हनि मां ख़ुशि। ऐं हिननि जो टियों उसूल जेको अथव उहो लाउड अथव। असांजा लाउड ठहंदा कोन्हनि हुननि जा डरंदा कोन्हनि। देवबंदनि जा लाउड ठहंदा कोन बिरेवलियुनि जा डरंदा कोन। कोशिशि करे मस्जिद कच्ची हूंदी नंढी हूंदी पर लाउड 40-50 हज़ार जो वठंदा त जीअं पाड़े वारनि जी ज़िंदगी ज़ाहिर। मरीज़ आहिनि की बीमार आहिनि तव्हां लाउड में जुमे जे ॾींहुं 2 कलाक अॻु में लाउड में तव्हां न तूं पिया हलायो पाड़े वारनि खां पुछा कई अथव वधि में भला आज़ान अचे आज़ान खां बाद बयानु थिए उलमा जो असां त ख़ुशि थिया आहियूं त सुठो थियो त ही ॿाहिरि लाउडनि ते पाबंदी लॻी। असांजा जेके जमायती आहिनि सभु आया नी या कोन इहो वाइज़ वरी घर में अधु भेनरुनि खे ॿुधाइजो। हज़रत उमर साईं फरमायो अम्मा बचड़नि खे का शइ ॾे इन्हनि खे आराम करा पाड़े वारनि जी निंड थी पिटे। उन माई चयो केरु आहे जेको मुंहिंजे ज़ख़्मनि ते लूण पियो बुरके इन्हनि ॿारनि खे बुख ते निंड कीअं ईंदी। हज़रत उमर फरमायो देगड़ी में छा आहे। उन माई रोई करे चयो त हिन देगड़ी में पाणी ऐं पत्थर आहिनि हेठों मां बाहि ॾिनी आहे बचनि खे तसली ॾियां थी तव्हांजे लाइ खाधो तयारु थिए थो पाण ई रोई रोई सुम्ही पवंदा क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजा हथ हूंदा उमर जी गिरबान हूंदी मां रब खे दाह ॾींदसि या अल्लाह उमर जे हुकूमत में मुंहिंजा बचड़ा राति जो बुख ते सुम्ही पिया। हज़रत उमर जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई रोई करे चई अम्मा उमर खे कहिड़ी ख़बर त तुंहिंजा बचड़ा बुख ते आहिनि। उमर खे ग़ैब जो इल्मु त कोन्हे तूं बैतुल माल में का दरख़्वास्त ॾिनी आहे वज़ीफ़े जी अपील कई आहे त उन माई चयो उन धनार खे ॿकरियुनि चारण जो कहिड़ो हक़ आहे जंहिंखे पंहिंजे ॿकरियुनि जे बुख ई उन जी ख़बर न आहे। उन हाकिम खे हुकूमत करण जो कहिड़ो हक़ आहे जंहिंखे पंहिंजे मुल्क जे रैयत जे ॾुख ऐं सुख जी ख़बर न आहे। राति जे वक़्त में हज़रत उमर बैतुल माल में आयो आहे बोरी में अटो विधई सतूं विधई गिहु विधई राशन विधई। ग़ुलाम असलम खे चई वारो करी बोरी खणा। ग़ुलाम चयो साईं मां नौकर मां खणा थो। हज़रत उमर फरमायो आख़िरत जो बार जॾहिं मूंखे खणो आहे त दुनिया जो बार बि मां पाण खणंदुसि। 22 लख रब महल जो हाकिम कुल्ले ते राशन जी बोरी खणी राति जे वक़्त में उन बेवा औरत जे घर पहुतो आहे बाहि ॿारे उन वक़्त जो हलवो तयारु करे प्लेटुनि में विझी ठारे करे उन्हनि नंढड़नि बचड़नि खे खाराए पियो। जंहिं महिल बचड़ा खाई करे ड्रॉ करे ख़ुशि थियण लॻा हिक ॿिए खे भाकुर पिया पाइनि टपा पिया ॾियनि पंहिंजे थाल ते पंहिंजे अङण ते त उन वक़्त में हज़रत उमर पंहिंजी चादर पंहिंजे गिची में विझी उन माई खे जो अम्मा ओ उमर मां आहियां अॼु उमर खे मदीने जे घिटनि में गेल मां इहा सज़ा भोगण जे लाइ तयारु आहियां पर आख़िरत जे ॾींहुं मूंखे पंहिंजे महबूब जानो रुसवा न कजां। माई रोई करे चवनि त उमर तूं उमर
अंत अमीरुल मोमिनीन, तू अमीरुल मोमिनीन। हजरत उमर फरमायो अम्मा मां अमीरुल मोमिनीन आया, सैयदुल कौम खादिम, मां नबी से जो उम्मत जो नौकर आया। अम्मा मुझे खबर कान आई अजो उमर के मदीने जे घिटन में गेल या सजा मुखे कबूला। आखिरत जे दी मुखे पंहिंजे महबूब जा ॾो रुसवा न कजा। तो वह सागी औरत हजरत उमर जे पेशानी के चुमी ॾेई करे हथ मथे खड़ी करे दुआ थी घुरे, या अल्लाह इन उमर जा बई जहान आबाद कर, जा आधी रात जो मुझे कखाई झूपड़ी के आबाद कयो। मुसलमानों वो हजरत उमर जेको मदीने में यतीम बच्चन जो रोअण बर्दाश्त न थो करे, यो अली जे औलाद के रोईंदो, यो नबी से बच्चन के तकलीफ दींदो ज़ालिम, यो तुझो नजरियो है या तुझी सोच है। उन नबी जे खानदान जी खिदमत कई। हजरत उमर जे दौरे हुकूमत में सब खां वडे में वडो वजीफो मिलंदो हो त नबी से घराणे के हजरत हसन ऐं हुसैन के। दुआ कयो रब इन मुल्क में भी अगर हाकिम बनाए। हिंदुस्तान जो राजीव गांधी वो भी पंहिंजे तकरीर में पियो चवे त जेकर मां कामयाब थी वियुसि त पंहिंजे मुल्क में अबू बकर उमर वारो निज़ाम नाफ़िज़ कंदुसि। त हिंदुस्तान जा हिंदू सिख सब कावड़जी पिया त अबू बकर उमर त मुसलमाननि जा रहबर आहिनि, मुसलमाननि जा कायद आहिनि, तू उन्हनि जो निज़ाम कीअं आणींदे। तो उन राजीव गांधी पंहिंजे तकरीर में चयो अड़ो को हिंदू को वाणियो को सिख को यहूदी को ईसाई हुक्मरान ॾेखारियो जो 11.5 लाख मुरबा महल ते उन जी हुकूमत हुजे ऐं रात जो पाणीअ जा दिला भरे करे ग़रीबनि ऐं मिसकीननि जे दरवाज़े ते पहुचाए। इहो मोहम्मद मुस्तफ़ा जो पहिरियों ख़लीफ़ो अबू बकर तो हज़रत उमर फरमा तो मदीने में हिकिड़ी ग़रीब औरत हुई पोड़ी बीमार। पोइ मां चयो त मां हिन जी ख़िदमत कयां। पोइ इशा जी नमाज़ पढ़ी जो वियुसि, दरवाज़ो खड़कायो मैं, फजर जी नमाज़ पढ़ी, दरवाज़ो खड़कायम, कुराड़ी पुछा के पुट केर। मां चयो अम्मा मां तुंहिंजी ख़िदमत जे लाइ आयो आहियां, का लटे कपिड़े जी का मानी जी का पानी जी ज़रूरत हुजे मां ख़िदमत जे लाइ हाज़िर थियो आहियां। उन कुराड़ी माई चयो पुट अल्लाह तोखे भलो बदिलो ॾींदो, तोखां अॻु में हिकिड़ो जवान ख़िदमत करे वियो आहे। हज़रत उमर फरमायो त ॿियो ॾींहुं थियो। मां चयो भला हे फजर जी नमाज़ पोइ थो पढ़ां, फजर जी नमाज़ खां अॻु में थो वञे। आज़ान आई मां हलियो वियुसि, दरवाज़ो खड़कायमि, केरु? अम्मा मां तुंहिंजी ख़िदमत जे लाइ आयो आहियां। कुराड़ी चयो पुट अल्लाह तोखे भलो बदिलो ॾींदो, तोखां अॻु में हिकिड़ो जवान मुंहिंजी ख़िदमत करे वियो आहे। हज़रत उमर परेशान थी वियो त ई फजर खां अॻु में केरु थो जेको मलाइका छा। ॿिए ॾींहं ते 3 ॾींहं ते तहज्जुद जी नमाज़ पढ़ी मां हलियो वियुसि, कुंड में वञी लिकी बीठुमि त इहो आहे केरु जेको आधी रात जो हिन कुराड़ी ग़रीब मिसकीन बेवा औरत खे पानी भी प्यारे थो वञे, हिन जी राशन भी हिनखे ॾेई थो वञे। हज़रत उमर फरमाए थो मां पत्थर जी ओट में लिकी बीठुसि, आधी रात जो ॾिसां त हिकिड़ो शख़्स आहे, पेरो न जा उघाड़ा आहिनि, गुट बदल हुजेसि, पाणीअ जो दिलो हुन जे कुल्हे ते हुजे, कुझु राशन हुजे। दरवाज़ो खड़काए अंदरि वियो, पानी जो दिलो भी भरे ॾेई आयो, राशन भी ॾेई आयो, वापसि जो मोटियो। हज़रत उमर फरमाए थो मां जो वेझो थियुसि त आहे केरु? अञा जो ॾिसां त ख़लीफ़तुल मुस्लिमीन इहो कुराड़ो अबू बकर सिद्दीक़ आहे जेको पेरे उघाड़े आधी रात जो पाणीअ जा दिला भरे करे ग़रीब मिसकीन बेवा औरत जे घर पियो पहुचे। हज़रत उमर फरमायो वाक़ई या खलीफतल मुस्लिमीन अंत मकामल अंबिया, वाक़ई तो नबियन जी नयाबत जो हक़ अदा करे छॾियो आहे। पेर तू उघाड़ा छो कया आहिनि? पत्थर आहिनि, पथरेली ज़मीन है, कंडा आहिनि, ज़हरीला जीत, पेर उघाड़ा छो कया अथई? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो जेकॾहिं जुती पाया हा त जुतीअ जो खड़को थिए हा,
पाड़े वारे जी निंड ख़राब थे इन जे करे मां चयो त कंहिंजी निंड ख़राब न थिए मां पहिरियों उघाड़े ग़रीबनि मिसकीननि जी ख़िदमत कंदुसि उन्हनि जी भी ख़िदमत कंदुसि कंहिंखे तकलीफ़ भी न ॾींदुसि इहे आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे मदरसे जा त्याग थियल शागिर्द। राजीव गांधी चयो त भला को यहूदी को ईसाई को सिख को वाणियो हुकुमरान ॾेखारियो जो साढा 22 लख मुरबा मेल ते हुनजी हुकूमत हुजे। अल्लाह अकबर। ऐं हुनजे बदन ते जेको कुर्तो पातल हुजे उनखे 17 चतियूं लॻियल हुजनि। इहो मोहम्मद मुस्तफ़ा जो ॿियो ख़लीफ़ो उमर त हुयो जॾहिं बैतुल मुक़द्दस आयो उन वक़्त में जेको हज़रत उमर खे कुर्तो पातल हुयो उनखे 17 चतियूं लॻियल। इन्हनि खे हुकूमत जी ज़रूरत ई शर्म कोन थो अचे। चवंदा आहिनि जंहिंजो शर्म हया ख़तम थी वञे पोइ हुनजी मर्ज़ी आहे जीअं वणे। बदतरीन मज़हब इहो आहे कंहिं बि मज़हब में गार चङी शइ आहे हर मज़हब में गार ख़राब आहे पर इहो अहिड़ो बदतरीन मज़हब आहे जेके चवंदा त गार वॾे में वॾी इबादत सो बि नबी जे यारनि खे गार मौली जोगी के न मौली शरीफ के न अबू बकर उमर के सवेल जो उथी करे गारियूं ॾियो नबी साईं जे बीबियुनि खे गारियूं ॾियो। मां तव्हां खां पुछां थो इहो मज़हब कहिड़ो मज़हब आहे असांखे त ख़बर कान्हे। ज़िना हर मज़हब में ख़राब आहे या न? यहूदी भी चवनि था ईसाई भी चवनि था त ज़िना ख़राब आहे पर हिकिड़ो मज़हब आहे बदतरीन दुनिया में जेके चवंदा ज़िना इबादत जंहिंजो नालो मुतो रखियो जेको अबू बकर उमर के गारियूं ॾींदो। मां तव्हां खां पुछां थो इहो हलाली नसुल हूंदो? ये सभु हरामी नसुल आहिनि जेके अहिड़े पाक ख़ानदान खे गारियूं पिया ॾियनि। साहब आल बैत खे जेको गारियूं ॾिए इहो हलाली नुत्फ़ो हूंदो? कूड़ हर मज़हब में ख़राब आहे पर इहो ई मज़हब आहे दुनिया में जेके चवंदा त कूड़ वॾे में वॾी इबादत जंहिंजो नालो तकियो रखियो अथनि। ज़िना जो नालो मुतो कूड़ जो नालो तकियो गारे नहीं जो नालो नबी से जे यारनि खे गारियूं जो हुन जो नालो तबरो रखियो अथनि। होशियार थियो बेदार थियो सुजाग थियो पंहिंजो ईमान भी बचायो पंहिंजे औलाद जो ईमान भी बचायो छॾे जो इन्हनि खे तालुकात इन्हनि सां ख़तमु कयो। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला तव्हां असांखे साहब आल बैत सां सच्ची मोहब्बत अक़ीदत उन्हनि जो अदब एहतराम नसीब फरमाए। साहब असांजी हिकिड़ी आल बैत असांजी ॿी असांजो अक़ीदो आहे त जहिड़ो नसब नामो अल्लाह ताला मुंहिंजे सोने हुसैन ऐं हुनजे भाइरनि ऐं भेनरुनि खे अता फरमायो। नबी साईं जे उम्मत में अहिड़ो नसब नामो कंहिंखे ई न मिलियो। नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो तयम्मुम खाक से हुए लहू से गुस्ल सैयद हो लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो। नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। दुआ के अल्लाह ताला तव्हां असांखे हज़रत हुसैन से जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु अज़म कयो जीअं हुसैन सभु कुझु कुर्बान कयो पर ज़ालिमनि जी बैयत न कई। तव्हांखे ख़बर आहे हज़रत हुसैन साईं जॾहिं वञे पियो कूफे हज़रत अब्दुल्ला बिन उमर हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास झलियो हज़रत हुसैन साईं खे त तव्हांजे बाबे सां हुननि वफ़ा कान कई तव्हां कीअं था वञो हुननि सां। हज़रत हुसैन साईं फरमाए मूं ॾे 18,000 ख़त आया। मुस्लिम बिन अकील हज़रत हुसैन साईं जो सौट हुयो। अकील हज़रत अली साईं जो भाउ हुन जो पुटु हो मुस्लिम बिन अकील उनखे पहिरियों ई मोकिलियईं 20,000 30,000 कूफिन हज़रत मुस्लिम बिन अकील जे हथ ते बैयत कई त असां तोसां गॾु आहियूं असां हुसैन सां गॾु आहियूं। बसि पोइ उन बि ख़त लिखियो त एतिरा माण्हू 30,000 माण्हू तयारु वेठा
हज़रत हुसैन साईं को जंग जे लाइ त कोन वियो, जंग जे लाइ त वञे हा त लश्कर वठी वञे हा, अचड़ा चई बसि हुते 30,000 माण्हुनि बैयत कई आहे, बसि मुंहिंजे वञण जी देरि आहे, पर मुस्लिम बिन अकील खे शहीद करे छॾियऊं। बग़ावत थी वई। उबैदुल्लाह बिन ज़ियाद गवर्नर हुयो, उन शिमरे खे मोकिलियो। शिमरे हज़रत हुसैन साईं खे करबला में जन महिल पहुतो, हज़रत हुसैन साईं खे चई त बैयत कर, बसि ॿी काई ॻाल्हि कान्हे। हज़रत हुसैन साईं फरमा बैयत कयां हा त पोइ हेॾे छो अचां, मां मदीने खां हिते, मां त ॿियनि खे बि जलण जे लाइ आयो त यज़ीद जी बैयत न कयां। सम्झो था की न? बसि बैयत करे। हज़रत हुसैन साईं फरमा मूंखे यज़ीद सां मिलण ॾियो, मां हुन सां ॻाल्हियूं कंदुसि। उन्हनि जो मिलण न ॾींदासीं, बैयत कर। हज़रत हुसैन साईं फरमायो ठीकु आहे, भला हुन सां मिलण नथा ॾियो त मूंखे शाम ॾे छॾियो त मां वञा सरहद खां पार ॿाहिरि, चऊं होॾां बि न छॾींदासीं। हज़रत हुसैन साईं फरमा भला मूंखे मदीने वापसि छॾियो, चऊं मदीने बि न छॾींदासीं, बैयत कर पोइ तोखे चई। हज़रत हुसैन साईं न डर हुयो, दिलेर हुयो, बहादुर हुयो, चई मां यज़ीद जी बैयत न कंदुसि। बसि पोइ हुननि शिमरे हमलो कयो, हिकिड़े कलाक में सॼो ख़ानदान शहीद थी। इहो आहे करबला जो वाक़ियो, जेको तव्हां चवंदा हो त करबला करबला, वाक़ियो इहो आहे जंहिंखे हिननि जे ड्रैग करे बयानु कयो। हज़रत हुसैन साईं विढ़ण जे लाइ शिमरो बदमाश हुयो, बसि हुनखे रहम न आयो, मासूम बच्चा बि शहीद थी विया। हज़रत हुसैन साईं पंहिंजी जान क़ुर्बान करे असांखे सबक ॾिनो त पंहिंजा बच्चा क़ुर्बान कयो, ॿाहिरि भाटा क़ुर्बान कयो, जान क़ुर्बान कयो, पर ज़ालिम जी बैयत न करियो। अॼु अज़म कयो त असां बि ज़ालिमनि जी बैयत न कंदासीं, उलमा जो साथ ॾींदासीं। साथ ॾींदो नी उलमा जो, इंशाअल्लाह अक्टूबर में वरी इस्लामाबाद घुमण जो इरादो आहे या न? ऐं हाणे हलंदासीं त वापसि न थींदासीं। अॻे दफ़े त असांखे तयारी कान करायूं, असांखे घणो परेशान बारिश न कयो, असांखे त उते मज़ो पियो अचे। असांजा जमायत घुमंदा पिया वञनि, पुलिस फ़ौज सलाम पई करे, असांखे परेशान हिननि भागनि ड्राइवरनि कयो आहे या ड्राइवरनि अची परेशान कयो त जल्दी कयो तव्हांजो, ऐं किरायो बि मुफ़्त में वधंदो पियो वञे, हू बि ख़ुशि पिया थियनि। भला इहे ड्राइवर रुॻो असांजो साथ ॾियनि हा, हिननि जे गाॾियुनि वारा त बाबा महीनो रहो, 2 महीना रहो, असां तव्हां खां किरायो न वठंदासीं, त असां त 2 महीना बि वेहूं। पर हाणे इनशाला ड्राइवरनि खे चइबो त असांखे इस्लामाबाद छॾे तव्हां वापसि मोटो पंहिंजे घर, इनशाला असां हिन जो तख़्तो हूंदो कंदासीं। सो मौलाना जेकॾहिं ऐलान कयो त सभु तयारु आहियो नी इनशाला, मतां तव्हां चओ त तारीख़ असांजी ख़तमु थी वई आहे। मौलाना हिकिड़ो ॾींहुं बि वेठो न आहे, रुॻो इहे 2-3 महीना हिन किरोना जे करे बहानो हो, हुनजे करे मौलाना ख़ामोश हुयो। ऐं अलाह साईं असांजे हिन क़ुराने क़ाइद जे ज़िंदगी में बरकत फ़रमाए, जेको राति ॾींहुं वीचारो मुल्क जी बका जे लाइ वॻे पियो। असांजा पंहिंजा मसाला त हल थी विया, असांजा पंहिंजा मसाला इस्लामाबाद पहुतासीं, उहे हल थी विया। छो त IMF वारनि यूरोपीय यूनियन हिन सां शर्त कयो इमरान सां त मदरसा स्कूलनि में तब्दील कर। ॿुधायो मदरसा स्कूलनि में तब्दील करे सघियो? न करे, ज़रूरत ई न आहे। वज़ारत तालीम जे हवाले मदरसा थिया, मदरसा उन्हनि जे हवाले। ॿिए नंबर ते उन्हनि शर्त कयोसि त तोखे $अरब ॾींदासीं, पर ही मस्जिदूं पंहिंजे हवाले कर। मस्जिदनि जा मौलवी जेके आहिनि इन्हनि खे 5-6 हज़ार पघार ॾींदे सरकारी ख़ुशि थी वेंदा। इहे पंहिंजे मर्ज़ी सां वाइज़ न कनि, DC इन्हनि खे वाइज़ लिखी ॾे पने ते त अॼु मौलवी जोगी वुज़ूअ जा फ़र्ज़ बयानु करे, अॼु गुस्ल जा फ़र्ज़ बयानु करे, अॼु जनाज़े जी निमाज़ बयानु करे। हाणे DC पियो असांखे वाइज़ लिखी ॾे। मां तव्हां खां पुछां थो, इन ॻाल्हि ते अमल थियो? असां आज़ादी सां वाइज़ कयूं था या कोन था कयूं? हक़ जी ॻाल्हि बयानु कयूं था या न? 3 नंबर ते कादियानिन खे इज़त सां पाकिस्तान में रहा, छो त कादियानिन जी पाकिस्तान में कुते जेतिरी बि इज़त न आहे। अथनि इज़त? असांजे साम्हूं कादियानी अची वञे त हुनजो सिर कलप।
उन्हनि शर्त कयोसि त कादियानी मुसलमान थी करे रह। उन में कामयाब थियो कोन थियो। चौथो शर्त कयोसि त इसराइल खे तस्लीम कर। ॿुधायो इसराइल खे तस्लीम कयो पाकिस्तान जे मुसलमान। असांजो जंहिंमहिल इहो मार्च इस्लामाबाद पहुतो, इसराइल जी वॾी अख़बार में वॾी सुर्खी में ये लफ़्ज़ आया त 40 साल जेका असां महिनत कईसीं, अरबे खरबे डॉलर असां ख़र्च कयासीं, उहे सभु मौलवियुनि असांजा पाणी करे छॾिया। हाणे असांखे ज़रूरत न आहे जो असां पाकिस्तान में पंहिंजा अॾा क़ाइमु। ॿुधायो असां मौलवी कामयाबु थियासीं की न? हाणे त ही छॾण जे लाइ तयारु आहे छा? ही त वञण जे लाइ तयारु आहे त मां हिकिड़ो बि न। अमेरिका सां जेके मुआहिदा थिया, अमेरिका में मां ज़लील आहियां। पाकिस्तानी आवाम सां जेके मां वाइदा कया, दिलासा ॾिनमि, हिकिड़ो बि उन्हनि जो वाइदो पूरो कोन कयुमि। चए थो त मूंखे छॾियो त मां वञा हलियो, पर फ़ौजी था चवांसि त तोखे छॾिणो न आहे, तोखे हिते छॾींदासीं, या त मारींदासीं या त जेल में विझंदासीं। त जेके हाली वेठो हुज, गुॾो करे विहारी वेठा अथसि। इंशाअल्लाह अक्टूबर में असां हितां निकितासीं त हलियो अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा असांखे जेकॾहिं ऑर्डर कयो त इंशाअल्लाह मथनि सां कफ़न ॿधी करे इस्लामाबाद पहुचंदासीं। ही मुल्क पाकिस्तान मुसलमाननि जो मुल्क आहे, ही नबी साईं जे ग़ुलामनि जो मुल्क आहे। हिन मुल्क में रहंदा त मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम रहंदा। कादियानी नबी साईं जा गुस्ताख, साहबा आल बैत जा गुस्ताख हिन मुल्क में न रहंदा। साहबा आल बैत जा ग़ुलाम हिन मुल्क में रहंदा। अल्लाह से दुआ है अल्लाह ताला इन नसीहत ते अमल जी तौफीक नसीब फरमाए। पंहिंजे बच्चन के मदरसे में छॾियो बाबा, इन्हनि खे आलिम कयो, हाफ़िज़ कयो। अल्हम्दुलिल्लाह ही मदरसो ठहियो आहे तव्हांजे इलाइक़े में नओं। पहिरें नंबर ते तव्हांखे गुज़ारिश आहे त पंहिंजा बच्चा हिन मदरसे में छॾियो। इंशाअल्लाह असां इन्हनि खे मुफ़्त में क़ाइदे खां वठी नाज़रा, नाज़रा खां वठी हिफ़िज़ 20 साल तव्हांजो बच्चो पढ़ंदो, ज़रे जेतिरो बि तव्हांजो ख़र्च न ईंदो। सब खर्च असां बर्दाश्त कंदासीं। उथो न बाबा, उथो न, दुआ खां अॻु में कोई न उथे। भली खंड 200 रुपया किलो थी वञे, इंशाअल्लाह असां मुफ़्त में इन्हनि खे मिठी चांहि पीआरींदासीं। 400 रुपया किलो गेह थी वञे, इंशाअल्लाह इन्हनि खे असां गेह में भाॼी खाराईंदासीं, पाणी में न खाराईंदासीं। ऐं हिननि जूं ज़रूरतूं असांखे पूरियूं करियूं। ज़रूरतूं वज़ान शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो, असां बिरेलिन ने भी कोन वेंदासीं, शियन ने भी कोन वेंदासीं, असां हुकूमत के भी कोन चवंदासीं। 5 अरब बजट में मंजूर कया अथनि मदरसनि जे इस्लाह जे लाइ। मौलाना चयो त कंहिं बि मौलवीअ रुपयो भी हुकूमत खां वरितो आहे मदरसे जे लाइ, असांजी जमायत में हो निकितल। असां तव्हां खां वठंदासीं, ज़रूरतूं तव्हांखे पूरियूं करणियूं आहिनि। सही तो चवां या ग़लति थो? तव्हांजो पैसो बरकत वारो आहे। घणा माण्हू एतिराज़ कंदा आहिनि, साईं हिन मौली साहब खे पघार छो था ॾियो, दीन जो कमु आहे, मुफ़्त में पढ़ाए सवाबु आहे। ही मौलवी जोगी अचे थो कार ते हिनखे किरायो छो था ॾियो? दीन जो कमु आहे, मुफ़्त में तबलीग करे। अल्लाह जा नबी ऐं रसूल वाइज़ कंदा, ला असअलुकुम अलैहि अजरा, असां तव्हां खां मानी कोन था घुरूं, मज़दूरी कोन था घुरूं, किरायो कोन था घुरूं, तव्हां छो था वठो? ही आयत वरी असां ते फिट कंदा। मां तव्हां खां पुछां थो, इहो वाइज़ नबी साईं अबू जहल खे कयो या हज़रत अबू बकर? अब हिनखे बंदि करी। अबू जहल के नबी साईं वाइज़ कयो, काफ़रनि के नबी साईं वाइज़ करे फरमाया असां तव्हां खां मज़दूरी कोन था घुरूं, मानी कोन था घुरूं, पैसो कोन था घुरूं, असांजी मज़दूरी अल्लाह ते आहे। पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे लाइ नबी साईं छा फरमाया? पाण फरमायूं 1.25 लाख साहबा जा थोरा माला था, पर इन कुराड़े अबू बकर जा थोरा मां कोन लाहे सघियुसि। एॾा यार मूं ते थोरा कया, एॾा इन यार मूं ते एहसान कया, जो क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद जे पारां अबू बकर जा थोरा मुंहिंजो अल्लाह लाहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ त नबी साईं खे घर वठी आयो,
जैसे जेको भी मुझे घर में माल आ, भलो घोड़ो हुजे, भलो उठ हुजे, भली खट हुजे, भलो बिस्तरो हुजे, ये जेको भी मुझे घर में माल आ, इन माल के पंहिंजो माल समझी करे लुटायो तो मां खुश थींदुसि। मूंखों घुरंदा न कयो, मुझे माल के ज़ाती माल समझी करे लुटायो। बाबा पंहिंजनि ज़रूरतूं पूरियूं कयूं या न? मां जो हिते वाइज़ करण जे लाइ आहियां त बरेलियुनि खे त कोन चवंदुसि त मूंखे मानी खारायो, पर तव्हांखे त चवंदुसि नी पंहिंजा। सही थो चवां या ग़लति? शीयनि खे त कोन चवंदुसि त मूंखे चांहि पियारियो, पर गॾांगनि खे त चवंदुसि त तव्हां पंहिंजा हो बाबा, चांहि पियारियो। तव्हां ईअं असां ज़रूरतूं हिननि जूं पूरियूं न कंदासीं त केरु कंदो? ये जो मौलवी हिते पढ़ाए थो, नांग आहे छा? मिटी खाईंदो? इनखे भी ज़ाल आहे, बच्चा ॿार आहिनि, अबो अम्मा आहिनि, शादियूं कबियूं आहिनि, बीमारी सीमारी आहे, दुख सुख आहिनि, मलाइक त कोन। हाणे सभु कुझु छॾे करे त मदरसे में वेठा आहिनि, इन्हनि जूं ज़रूरतूं केरु पूरियूं कंदो? या त खणो मस्जिद मदरसे तो हथ, पोइ मौलवीअ खे बि चओ त बेलचो खणे, सॼो ॾींहुं वञी रोड ते पथर खणे, दीन तो हथ खणो। सही तो चवां या ग़लति? मुझी 7 साल थी विया जो मां मदरसे वियो, घणी उमिरि हुई? 7 साल। 7 साल में मां मदरसे वियो हुअमि। क़ाइदो, नाज़रा, हिफ़्ज़ 5 साल लॻी विया। 7 ऐं 5 घणा थिया? 11 साल। 11 साल में मां हाफ़िज़ थी वियो। वरी 10 साल अरबी। 11 ऐं 10 घणा थिया जी? 21 साल। 21 साल वरी पढ़ियासीं अरबी जो इल्मु। 21 सालनि खां पोइ वरी 10 साल पढ़ायोसीं, घणा थिया? 31 साल। 31 साल गुज़री विया। वरी पोइ वाइज़नि में शुरू थियासीं, जमायत छॾे कान पई। हाणे तक़रीबन 19-20 साल थी विया राति ॾींहुं सफ़र में। ज़ालुनि खे बि असां एतिरो टाइम कोन ॾिनो एतिरो जमायत खे टाइम। असां बिल्डर आहियूं। मां 100 एकड़ ज़मीन ठाही आहे, या मुंहिंजा प्लाट आहिनि किरोड़नि जा। एकड़ ज़मीन जो आहे, सो बि आबाद कोन्हे को, 2 बोरियूं अन जूं ईंदियूं। ही गाॾियूं बि जमायत वठी ॾींदा, मथां तव्हां सम्झो त ही मौलवियुनि कमायो। ही मूंखे तव्हां वटि ईंदा आहियूं, पोइ तव्हां ॾींदा हो, ख़िदमत कंदा हो, त मौलवी आहिनि वीचारा आलिम आहिनि, हाणे हरू भरू बसियुनि ते धिका खाइनि, दीन जो कमु कंदा, वाइज़ कंदा, पोइ तव्हां ख़िदमत कई आहे, पोइ गाॾियूं वरितियूं आहिनि, पिया त राति ॾींहुं हलो, बाक़ी ॿी त मिल्कियत कान्हे। इहे मदरसा औलाद साले जो त रब छॾींदो कोन, बाक़ी ॿियो को रस्तो वरितऊं त पोइ पाण ॼाणे पंहिंजो कमु ॼाणे। 48 साल असांजी उमिरि आहे, कहिड़ी मिल्कियत असां ठाही? असांजो मदरसो ठहे थो पियो ख़ैबर में, वॾो इदारो ठाहिरायूं था पिया 2 एकड़ में। मस्जिद ठही वई आहे, कोट बि अची वियो। हाणे मदरसे जो बुनियाद खॾा खोटिजी विया, बुनियाद जो लोहो अची वियो आहे। हाणे क्रेश थी ऐं रोड़े जी ज़रूरत आहे। 6 महीना थिया न लॉकडाउन लॻो आहे, त को फ़ोन कई था, को हाल वरितो था, त जहिड़ा हुया मरी वियो। हाणे असां बरेलियुनि खां बि न वठूं, शीयनि खां बि न वठूं, हुकूमत खां बि न वठूं। तबलीग जमायत वारा बि घणा चवनि था त बाबा कंहिंखां घुरो ई न, तव्हां खां न घुरंदासीं, ॿियो कंहिंखां घुरंदासीं। सो ही मदरसो बि ठहे थो पियो, ही बि रहियो पियो कमु इलाही। पर मां त चवां त मुंहिंजो मदरसो आहे, बुनियाद में मिड़ई बरकत ख़ातिर तव्हां वठां। किरोड़ खां मथे कमु थियो आहे, अञा 2-3 किरोड़नि जो कमु आहे। तालीम बि हले थी पई अल्हम्दुलिल्लाह। मस्जिद जी छत पइजी वई रमज़ान में। सो मिड़ई ग़रीबनि खां चवंदा आहियूं त बरकत ख़ातिर। असांजा साईं कासमी साहब फरमाईंदा त ग़रीबनि जो पैसो मदरसे में हूंदो त मदरसा हलंदा। सरदारनि, ख़ाननि, मिनिस्टरनि, हुकूमत जो पैसो मदरसे में अची वियो त मदरसा बर्बाद थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे फ़ख़ुरु आहे, तव्हां जेके 10 रुपया ॾींदा हो नी, असां अखियुनि ते रखंदा त हीअ बरकत वारा। असां मथे ते थाल खणी करे मानी वठंदा आहियूं, इन ते फ़ख़ुरु कंदा आहियूं।
पर हुकूमत करोड़ रुपया जे इंशाअल्लाह असां थुक बि न सो सभु उथी अचे जो कमु हले थो पियो मगर बरकत ख़ातिर इन में शरीक थियो जेके तव्हां ॾियो असांखे अखियुनि 500 1000 रुपया 50 रुपया 100 रुपया 10 रुपया मगर तव्हांजा इन में हुजनि मदरसे में मां बि मरी वेंदुसि तव्हां बि हलिया वेंदव पर इहे मदरसा हूंदा सवाब क़यामत ताईं पियो हलंदो सो सभु उथंदा अचो त पोइ दुआ घुरो मगर तव्हां बरकत ख़ातिर वठूं था इंशाअल्लाह उथो उथो सोचो न मौलवी असदुल्लाह वांगुरु मां कोन उथारींदोसां त 1000 रुपया पाणी त ॾे दुआ खां अॻु में न वञिजो कुल शरीफ पढ़ो दुआ घुरो शुहदा करबला जे लाइ ॿिया जेके असांजा शहीद थी विया आहिनि हाले जी शरीफ मासूम साईं अब्दुल समद साहब चयो त उन्हनि जे लाइ बि दुआऊं पिया घुरो हा इहे नाजाइज़ आहिनि बाबा इहे 9 तारीख़ 10 तारीख़ जेके कोडर खणंदा हो इहे वञी क़बरुनि खे ताज़ो कंदा हो ये छॾे ॾियो रस्मो रवाज रोज़ानो कब्रिस्तान वञो 3 ॾींहं वञो 8 ॾींहं वञो उते कुल पढ़ी दुआ घुरो हदीस में अचे थो तव्हां मई अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ दुआऊं था घुरो तोहफ़े जी सूरत में मलाइक उन्हनि वटि खणी था वञनि असुल हुकुम इहो आहे हर साल जो क़बरुनि खे ताज़ो कयूं पोइ ॿिया मरी वञनि त उहे केॾे वञनि पीउ जे क़बर खे त गारो हयो भला ॾाॾे जी क़बर यादि अथव पर ॾाॾे जी क़बर किथे आहिनि उन्हनि आहे कंहिंखे यादि असांखे यादि न आहे हालांकि असांजो ॾाॾो असांजे हयाती में फौत थी वियो इहा ख़बर आहे त हिते हिन जाइ ते उनजी क़बर आहे पर नाम निशान 1,24,000 नबी ऐं रसूल गुज़री चुका आहिनि उन्हनि जूं क़बरूं किथे आहिनि मज़ारूं किथे आहिनि जेकर हुजे आहे हुकुम त सभिनी जे क़बरुनि खे हर साल ताज़ो कजे हा सवाइ नबी साईं जे मज़ार मुबारक जे कंहिं बि नबी ऐं रसूल जे मज़ार जी सही नमूने सां कंहिंखे ख़बर न आहे त इन करे तव्हां इहे रस्मूं छॾे ॾियो तव्हां दीनदार माण्हू मुवाहिद माण्हू आहियो ज़ुल्ह जी 10 तारीख़ ते कोशिशि करे शहर बंदि आहिनि तव्हां सॼो ॾींहुं क़ुर पढ़ो या इलाइक़े में को वाइज़ जलसे जो प्रोग्राम रखायो त आलिम अचनि पोइ सॼी जमायत उते सॼो ॾींहुं वाइज़ ॿुधे शान साहब आल बैत जे उनवान ते वाइज़ थियनि इन्हनि रस्मुनि खे छॾे ॾियो अल्लाह साईं खे दुआ आहे अल्लाह ताला खां फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि